बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अज असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी सीरीज़ जे हवाले सां पहिरीं पट्टी ते डिस्कस कयूं था। काफ़ी स्टूडेंट्स जो चवणो त साईं असां सिंधी न लिखी सघूं था न पढ़ी सघूं था, यानी असांखे शौक़ु त आहे पढ़ण जो पर असां लिखी पढ़ी न सघंदा आहियूं। उन जे लाइ ख़ासि असां हीअ वीडियो रिकॉर्ड कयूं था। हाणे हिन में छा आहे त असांखे सभ खां पहिरियों जेको कमु करिणो आहे उहो इहो करिणो आहे त जेके पट्टियूं आहिनि सिंधी में उहे असांखे यादि करणियूं आहिनि। यानी अॼु असां जंहिं ते डिस्कस कयूं था उनखे असां पट्टी नंबर 1 चऊं था, यानी जेका पहिरीं पट्टी आहे इहा असांखे ज़रूरु यादि करणी आहे। इन में छा आहे, इन पहिरीं पट्टी में अलिफ खां वठी यके ताईं जेके बि असांजा 52 अखर आहिनि उहे असांखे यादि करणा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां इहे अखर यादि न कंदासीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, न असां लिखी सघंदासीं ऐं न ई पढ़ी सघंदासीं। इन जे करे सभ खां पहिरियों जेको असांखे कमु करणो आहे उहो इहो करणो आहे त इहे जेके अलिफ खां वठी यके ताईं जेके बि अखर आहिनि इहे सभु असांखे हिकिड़ो दफ़ो यादि करे छॾिणा आहिनि। जीअं असांजो पहिरियों अखर आहे अलिफ। हाणे पोइ अलिफ अख बि चई सघूं था, अलिफ अंब बि चई सघूं था, तव्हां कहिड़ो बि नालो हुनखे ॾेई सघो था। बहरहाल असांखे एतिरो यादि करणो आहे त इनखे असां अलिफ चवंदा आहियूं। उन खां पोइ बे बदक, बे बकरी, के बे बुक पढ़ंदा आहिनि, बे भित, ते तारो, थे थेलो, टे टोपी, थे ठूठ, से सवाब, पे पग, जीम जुती, ये जिभ, जे झिरकी, ये ॼञ, चे चंड, छे छटरी, हे हजम, खाए खच्चर, दाल दर, दाल धोबी, दाल ॾेॾर, दाल ड्रेल या दाल डाख बि असां हिनखे चवंदा आहियूं, दाल ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, रे माड़ी, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शींहं, स्वाद सूफ़ या स्वाद संदूक बि असां हिनखे चई सघूं था, ज़्वा ज़ईफ़, तोए तोतो, ज़ोए ज़ालिम, ऐन ऐनक, गैन गालीचो, फे फानूस या फे फौजी बि चई सघूं था, फे फीथो, काफ कलम, काफ किताब, खे खट, गाफ गॾ, गे गऊं, घे घोड़ो, ङे सिंह, लाम लकुड़, मी मस, नून नथ, णूण वण, वा वाढो, हे हाथी, अलिफ नंढड़ो, ये यको। यानी जेके बि असांजा 52 अखर आहिनि इहे असांखे हिकिड़ो दफ़ो यादि करे छॾिणा आहिनि। यादि सिर्फ़ु ईअं न त असांखे ज़बानी यादि हुजनि पर असांखे इन्हनि जी सुञाणप बि करणी आहे। यानी असां जंहिं बि अखर ते नज़र पवे उन अखर खे असां सम्झी वञूं त हीअ असांजो कहिड़ो अखर आहे, ऐं इन्हनि जा आवाज़ बि असांखे अॻिते हली करे पट्टी जेका ॿी टी चौथी जेका अॻिते जेके पट्टियूं आहिनि इन्हनि जा आवाज़ बि असां उन्हनि में सम्झंदासीं। यानी सभ खां पहिरियों जेको असांखे कमु आहे उहो इहो आहे त असां इन्हनि अखरनि खे यादि कयूं। अखर कीअं यादि थींदा, अखरनि जी शिकिल यादि करणी आहे। उन खां पोइ इहे जेके अखर आहिनि इन्हनि ते जेके नुक़्ता आहिनि, यानी हिकिड़ा त अखर अहिड़ा आहिनि जेके ख़ाली आहिनि, हिकिड़ा वरी अहिड़ा अखर आहिनि जिन ते नुक़्ता आहिनि। पोइ नुक़्तो कंहिं ते हिकिड़ो आहे, कंहिं ते 2, कंहिं ते 3, कंहिंजे मथां नुक़्ता आहिनि, कंहिंजे हेठियां नुक़्ता आहिनि, कंहिंजे विच में आहिनि। इन जे करे उन्हनि सभिनी अखरनि जी सुञाणप असांखे मुकमल तरीक़े सां करणी आहे। जॾहिं इहे अखर असां सुञाणप में आणींदासीं, जॾहिं असां उन अखरनि खे सुञाणींदासीं तॾहिं इहो मुमकिन थींदो त इहे जेके अखर आहिनि असांजा उहे असां लिखी बि सघंदासीं, पढ़ी बि सघंदासीं, या जेके छोके बि असांजा लफ़्ज़ आहिनि ज़रूरु इन्हनि अखरनि मां ई ठहंदा आहिनि न। इन जे करे असांखे सभ खां पहिरियां इहे अखर यादि करे छॾिणा आहिनि। ज़रूरु अखर यादि न हूंदो त असां पढ़ी बि न सघंदासीं। छाजे करे? छो जो असांखे उन्हनि जी सुञाणप न ईंदी। अगरि सुञाणप न ईंदी त उनजो आवाज़ न ईंदो। इन जे करे सभ खां पहिरियों जेको असांजो अमल आहे उहो इहो ई आहे। असां बार बार इन शइ ते अर्ज़ु था कयूं त भई जेकॾहिं असांखे इहे अखर यादि न हूंदा, या जेकॾहिं असां इहे अखर पढ़ी न सघंदासीं, छो न पढ़ी सघंदासीं? छो जो इहे अखर असांखे यादि ई न हूंदा। यानी इन शइ ते असां स्टेज इन जे करे ॾींदा आहियूं त इहे अखर असांखे हिकु दफ़ो कंहिं बि सूरत में यादि करे छॾिणा आहिनि। यादि हूंदा तॾहिं असां लिखी पढ़ी सघंदासीं। जेकॾहिं असांखे इहे अखर यादि न हूंदा क़तई मुमकिन ई कोन्हे त असां उहो सिंधी लिखी सघूं या जेको लिखियलु आहे उनखे पढ़ी सघूं। त तव्हांजी जेका फर्स्ट ज़िमेवारी आहे उहा इहा आहे त इन्हनि अखरनि खे यादि कयो। कहिड़े तरीक़े सां यादि कयो था उहो तव्हां पाण ॼाणो था, पाण सम्झो था। बहरहाल एतिरो करिणो आहे त इन्हनि अखरनि खे मुकमल तरीक़े सां यादि कयूं। नेक्स्ट जेको असांजो क्लास हूंदो उहो पट्टी नंबर 2 ते असां डिस्कस कंदासीं, पर इन खां अॻु में इहे अखर तव्हां यादि कयो ऐं असांखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधायो त तव्हां इहे अखर यादि कया आहिनि या न आहिनि कया। मिलूं था हिकु नेक्स्ट क्लास में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।